जय झूलेलाल दोस्तों, हलो त मिली करे ठाहियूं था टेस्टी डिलीशियस सिंधी तए वारा बिह, जेके एॾा सुठा लॻंदा आहिनि कि अगरि हिकु बार हिनखे खाई वरितो न त बार बार हिनखे ठाहिण जो मन कंदो आहे। हिते मां कुकर खयों आहे। कुकर में सभिनि खां पहिरियां असांखे बिहनि खे बॉइल करिणो आहे। त हिते मां टे वॾियूं वॾियूं गुड़ियूं बिहनि जी खयूं हुयूं, जेके बढ़िया सां धोई करे छिलणीअ सां छिले वरितो। हुन खां पोइ हिनखे 3 इंचनि जे पीसेस में वढे वरितो आहे। हाणे कुकर में पाणी, लूणु और बिह विधा। कुकर खे ढकु ॾेई करे हिनखे तेज़ बाहि ते 2 सीटियूं लॻवाए वठंदमि, छोकी सीज़नल बिह आहिनि, हे जल्दी ॻड़ी वेंदा आहिनि। त कुकर में सीटियूं अची वियूं और कुकर जो प्रेशर बि निकिरी वियो आहे। त हिते मां बिहनि खे छाणे करे अलॻि करे रखियो। 10 मिंट खां पोइ जंहिं महिल बिह थधा थी विया, पोइ हिन तरीक़े सां हिनखे पंहिंजे हथेलीअ में दॿाए करे थोरो सो फ्लैट थी कयां, जंहिंसां कि जंहिं महिल असां मसालो लॻाईंदासीं न त बढ़िया सां बिह जे अंदरि मसालो हली वेंदो। और हिकिड़ी ॻाल्हि ॿी, तए वारा बिह तॾहिं सुठा ठहींदव जंहिं महिल जेके तव्हां बिह खणंदव न उहे थुल्हा हुजनि। सन्हे बिहनि सां इहे बिह न ठाहींजो, न त मज़ो न ईंदो आहे। हाणे हिकिड़े फ्लैट बॉटम वारे फ्राइंग पैन में मां थोरो तेल गरम कयो आहे, तक़रीबन 5-6 वॾा चमचा। तेल चङे तरीक़े सां तपी वियो आहे, त हिन में हीअं मसाले में कोट करे करे बिह रखां थी। हाणे तव्हां पुछंदव मसाले में छा विधो आहे, त हिन में आहे 3 चम्मच धाणनि जो पाउडर, 1 चम्मच ॻाढ़े मिर्चनि जो पाउडर, अधु चम्मच हैड्र, लूणु एकदमि ज़रा सो विधो आहे, छोकी लूणु असां बिहनि खे बॉइल करते टाइम ऑलरेडी विझी चुकिया आहियूं। त हाणे हिननि खे हीअं मां पलटियां थी, और गैस जी बाहि हिन टाइम ते मां एकदमि घटि करे रखी आहे। हे ॾिसो, हिन में तव्हां चाहियो त अम्बचूर जो पाउडर बि विझी था सघो। मां न विझंदी आहियां त मां हिन जे करे न विधो आहे। बट तव्हांखे अगरि सुठो लॻे थोरो सो खटोपन, त तव्हां हिते जेको मसालो ठातो आहे हिन में अम्बचूर जो पाउडर बि 1 चम्मच विझी था सघो। अगरि तव्हांखे मसालो घटि थो लॻे त हिन टाइम ते मथां थोरो थोरो मसालो ॿियो बि विझी था सघो। थोरो सो मसालो ईअं बि मुंहिंजो बची वियो आहे, त मां हितां थोरो थोरो इहे मसालो बिहनि जे मथां विझां थी। ध्यानु रखिजो मसालो विझण महिल कि मसालो तव्हांखे कढ़ाई में या तए में न विझणो आहे, बिहनि जे मथां विझणो आहे। हाणे हिन तरीक़े सां हिकिड़ी प्लेट सां या ढक सां हिनखे ढके करे मथां कुझु वज़न रखी रखिजो, जंहिंसां कि हिन जे अंदरि जेको पाणी आहे न उहो सॼो सुकिजी वञे और बिह खाइण में ॾाढा सुठा लॻनि। हाणे ऑयल ख़तमु थी वियो हुयो, त हीअं किनारनि सां मां थोरो थोरो करे चमचे सां ऑयल विझां थी, और हिनखे धीमी बाहि ते 10 मिंट सोक थियण ॾींदमि। पोइ पलटे करे ॿिए तरफ़ ॾांहुं बि हीअं ई 10 मिंट सोक कंदमि, जंहिंसां कि बिह मथां क्रिस्पी और अंदरों मॉइस्ट रहंदा और खाइण में ॾाढा सुठा लॻंदा। हे ॾिसो, बिल्कुलु मसालेदार टेस्टी डिलीशियस ही बिह ठहींदा अथव। और अगरि अॼु ताईं तव्हां ही बिह न खाधा अथव त हिनखे ज़रूरु ट्राए कजो। हिनखे मां पलटे वरितो। हाणे ॿिए तरफ़ ॾांहुं बि ईअं ई ढकु ॾेई करे हिन ते वज़न रखी रखियो आहे। 10 मिंट थी विया आहिनि। असांजा टेस्टी डिलीशियस तए वारा बिह ठही करे एकदमि तयार आहिनि। इनखे तव्हां दाल चांवर या दाल फुल्के सां सर्व कयो, ॾाढा सुठा लॻंदा अथव। वीडियो अगरि वणी हुजे त पेज खे फॉलो ज़रूरु कजो, वीडियो खे वधीक लाइक और शेयर कयो। मिलूं था अगली रेसिपी सां, तेसिताईं जय झूलेलाल।